चाचा ना भला खंग जान कौन थी छॾई छा बाबा जो पर्चो ॾेखार मूंखे थोड़ो थोड़ो खंग थोड़ो पुठीअ ते थप्पड़ बस 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 मूंखे भी बीमार कंदे डॉक्टर साहब अगे खखंदो तो पटको भी वञे हेठि किरंदो हाणे खखा थो त इहो अगरि छुड़ी थो वञे बाबू डॉक्टर साहब खां अहिड़ी दवा ॾीस बाबे जे अॻ ॿधण मां त असांजी जान छुटी पए ॿधी थकिजी पिया कंपाउंडर अहिड़ी अॻ में कॾहिं बीमारी ॿुधी अथई हमरा जी सुथणी नथी बीहे हाणे सब्र कर मां तोखे दवाऊं लिखी थो ॾियां हाणे डॉक्टर बाबा हाणे ॻाल्हि ॿुध मां 24 सीरप लिखिया आहिनि हम 24 हिनखे प्यार ॾींदासीं त ॿधी वेंदो बाबा लाड़काणे जे हिकिड़े डॉक्टर नंढड़े ॿार जे लाइ 11 सीरप लिखिया मां हिन सारे ढगे जे लाइ 24 सीरप लिखिया आहिनि त तूं परेशान थो थी हाणे ॿुध हर सीरप सुबुह मंझंदि शाम चवरी सुबुह मंझंदि शाम सुबुह मंझंदि शाम 2 चमचा हिनखे पीआर ऐं आख़िर में ॾिसंदो 25 नंबर 4 मीटर रबड़ अथई लिखियलु रबड़ जेके बि हिन जूं सुथणूं आहिनि न उन में रबड़ विझेसि आईंदा शिकायत ई न थींदी त हिन जी सुथण खंघि में थी लहे बसि हाणे कंपाउंडर खे पंहिंजी फीस ॾिजो ऐं तव्हां हलो बाबा हल डॉक्टर जे तुंहिंजी दवा न लॻी त ख़ुदा कंदो तोखे बि खंघि वठंदी लगे थो त हिन भागे मरीज़ जा जरासीम हाणे ई मूंखे खंघि बीहे बिस्मिल्लाह अरे चंद्रा खैर काहे छा थियो आहे हिनखे माई ऐं डॉक्टर साहब छा ॿुधाए गैस जे पाइप ते किरी पियो आहे सॼो गैस पेट में हलियो वियो अथसि हुन जो को इलाज कर चा परेशान न थी तूं सही जगह ते पहुती आहे निंदड़ी की कोन्हे तूं हा सही था कयूं हाणे बाबा लेट तूं सुमारे डॉक्टर वारो कर ले अब्बा परेशान थियण जी का बि ॻाल्हि कोन्हे मां तव्हांखे हाणे हिते ई हिन जो गैस जो कान घटाए थो ॾियां वारो करे चंद्रा डॉक्टर थोड़ो हीअं थियो थोड़ो हीअं थियो भाई मत थोड़ो फर्क पियो आहे ये तो ये पर कुछ फर्क तो पई आहे पर अञा थोड़ो कंफर्ट माई मुबारक अथई 4 किलो गैस घटिजी वियसि हा बाक़ी मां भी चवां त मुल्क में अॼुकल्ह गैस आहे ई कोन सॼी गैस तुंहिंजे मुड़ुस जे पेट में पई आहे पर परेशान न थी कढी थो वठांसि हा डॉक्टर साहब बाक़ी जेको बच्चो अथसि न उहो मूंखे ॿुधाए त मां वञी घर कढांसि डॉक्टर वारो कर बासा तो निकिरे माई वरी कोशिश कयूं था वॾो किनो अथसि थोड़ो छिकेसि
पेटी हल्को थियो सुकून अची वियो बाबा हाणे ॻाल्हि ॿुध 8 किलो हिन जी गैस मां कढी छॾी आहे बाक़ी हाणे मां हे जमाल घोटो लिखी थो ॾियां राति हिनखे पीआरजांसि 4 किलो गैस ॿी निकिरी वेंदसि सुकून अची वेंदो तोखे बि त हिनखे बि